मटियारी में कोरोना एमरजेंसी में आर्जी बुनियादुनि ते रखियल औरत रज़ाकारनि वारा मुआवज़े जे अदम अदायगी ख़िलाफ़ DHO मटियारी ऑफिस जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शामिल रज़ाकार औरतुनि फरज़ाना सोलंकी, हाकिमज़ादी, कुलसूम ऐं ॿियनि जो चवणु हो त असांखे कोरोना ड्यूटी लाइ आर्जी बुनियादुनि ते रखियो वियो। असां ॾींहुं राति महिनत सां कमु कयो, जंहिं बाद फ़ेज़ 1 मुकमल थियो, पर इन जो असांखे मुआवज़ो न मिलियो। पोइ बि असां पंहिंजो कमु जारी रखियो एसिताईं जो ॿियो फ़ेज़ बि मुकमल थी वियो, पर अञा ताईं असांखे मुआवज़ो नाहे मिलियो। कीअं कई भेरा आसरा ॾेई पंधु कराया विया आहिनि। कोरोना जे ज़िले इंचार्ज डॉक्टर नज़ीर मल्हा वटि वञूं थियूं त चवे थो त जल्द तव्हांखे पैसा मिली वेंदा। ईअं कंदे कंदे 2 महीना गुज़री विया आहिनि। असां बि ग़रीब मिस्किन आहियूं। मुज़ाहिरीन ख़बरदार कयो त असांखे हाणे मुआवज़ो न ॾिनो वियो त असां हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदियूंसीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।